अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमर। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सिंध जे मकानी खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी पारां मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं मकानी खाते जे अख़्तियारनि मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी बाबति लाॻापियल समूरनि बल्दियाती इदारनि खे आगाही ॾेई छॾी आहे। अवां खे इहो ॿुधाईंदासीं त कराची वाटर बोर्ड खां सवाइ बाक़ी समूरनि बल्दियाती इदारनि में मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी हूंदी। सूबाई वज़ीर जी इजाज़त खां सवाइ मुक़ररियूं ऐं बदिलियूं न कयूं वञनि। मकानी खाते पारां अहिड़ो ऑर्डर जारी कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे मकानी खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी पारां मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे बल्दियात खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी पारां मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। इन सिलसिले में सिंध जे बल्दियात खाते जे अख़्तियारनि तरफ़ां मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी बाबति लाॻापियल समूरनि बल्दियाती इदारनि खे जेको आहे उहो ख़त लिखियो वियो आहे। उन सिलसिले में जेको आहे उहो ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त कराची वाटर बोर्ड खां सवाइ बाक़ी समूरनि बल्दियाती इदारनि में जेको आहे मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी हूंदी। सूबाई वज़ीर जी इजाज़त खां सवाइ मुक़ररियूं ऐं बदिलियूं जेके आहिनि उहे न कयूं वञनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां सगीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि। सिंध जे मकानी खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी पारां मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। मकानी खाते जे अख़्तियारनि मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी बाबति लाॻापियल समूरनि बल्दियाती इदारनि खे आगाही ॾेई छॾी आहे।